بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो दर्स जेको आहे तअम्मुलात अल-क़ुरानिया, जेको आयत हिकिड़ी जा आयत पढ़ी ऐं उन जो माना ऐं तर्जुमा ऐं उन जी हिकमत जेकी आहे उहो कोशिशि कंदा आहियूं त दोस्तनि खे तर्जुमो करे पढ़ी ॿुधायूं ऐं असांखे फ़ाइदो थींदो ऐं उन्हनि खे बि। हीअ असांजो जेको दर्स आहे 151 तअम्मुलात अल-क़ुरानिया। ऐं तअम्मुलात असीं छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान। हीअ अल्लाह ताला चए थो त क़ुर खे छो नथा तदब्बुर कनि। ऐं हिन तदब्बुर में असीं हींअर इहो कुझु टाइम कढी आहियूं ऐं कुझु इनशा अल्लाह जेतिरी ज़िंदगी आहे इंसान कोशिशि करे। अॼुकल्ह जेकी असांखे आयत आहे त अल्लाह ताला हिते हिन में सूरत अल-इसरा में 82 आयत चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुन लिल मुअमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। अल्लाह ताला हिते क़ुर में चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन, हिन क़ुर मां अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके शिफ़ा आहे, व रहम ऐं रहमत आहे, पर कंहिंजे लाइ लिल मुअमिनीन मोमिननि जे लाइ। वरी अॻिते चए थो वला यज़ीदु ज़ालिमीन, ऐं ज़ालिमनि खे त हथ ई नुक़सान में विझंदो हुई। वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, ऐं नुक़सान ई नुक़सान ज़ालिमनि जे लाइ आहे। यानी ये काफ़िर ग़ैर मोमिन जेके क़ुर खे मञनि कोन था उन्हनि जे लाइ हीअ इलाज न आहे क़ुर। छो जो हिन क़ुर में जेको आहे इलाज हिकिड़ो नफ़्सियात जो आहे ऐं हिकिड़ो मानवियात जो आहे, ॿियो आहे इलाज तदब्बुरुल क़ुर। यानी हिकिड़ो इंसान तदब्बुर सां बि क़ुर हिकिड़ी आयत पढ़ी ऐं उन में वेही सोचींदो ऐं हिन जी माना कढंदो त इहा बि हिकिड़ी शिफ़ा आहे। छो जो बीमारियूं जेके इंसान खे थियनि थियूं उहे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। हिकिड़ी जान में बीमारी थी थिए, मिसलन कंहिं टंग में पेर में सूर थो थिए, हिकिड़ो इहा बीमारी। ॿी आहे रूह जी बीमारी। रूह जेको असांजे जान में अंदरि आहे उनखे बि बीमारी वठे थी। शक जो, शुबहात जो, शहवात जो, इहे सभु बीमारियूं इंसान में अंदरि थियूं पैदा थियनि। केॾीमहिल इंसान जेके ॿुधंदा हूंदो त इश्क में फासी वियो आहे त इहो इन खे कहिड़ी शइ थो अचे, बीमार न खाए न पीए न सोचे न कमुकार करे। इहा हिकिड़ी बीमारी आहे, इहा आहे बीमारी शहवात जी। ॿी हूंदी शुबहत जी, इंसान सोचींदो त सही रस्तो कहिड़ो आहे, कहिड़ी वाट सही आहे, अलाह वारी जो मां उनखे पकड़ियां, बरेलियुनि सां वञा, शियनि सां वञा, देवबंदियुनि सां वञा, हीअ सही आहिनि अलाए हू सही आहिनि। इहे शक जी हिकिड़ी बीमारी आहे। ॿी इहा शुबहात जी आहे। ॿी शक जेकी इंसान शैतान उन में करे छॾींदो त ॾिसंदो त की वुज़ू कंदो, वरी चवंदो न यार वुज़ू मुंहिंजो सही कोन थियो, वरी ॿियो दफ़ो न कयां, वरी ॿियो दफ़ो कंदो, वरी टे दफ़ो वरी नमाज़ पढ़ंदो त चवंदो त यार बरक़ातूं पढ़ियमि अलाए टे यादि कोन थियूं अथनि। त इहे सभु इहे शक जी बीमारी आहे। ऐं इहे बीमारियूं इंसान में घणियूं थियूं थियनि त इन्हनि जो सभिनि जो इलाज अल्लाह जे कलाम में आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि जो। जे इंसान खे सुठे आलिम जे पेरनि में वेठो उनखे सम्झाई त भाई हीअ आयतूं पढ़ ऐं हिननि में सोच कर ऐं हिन में तुंहिंजो इलाजु हूंदो त इन में हू सम्झाईंदुसि, सही तरीक़ो ॾेखारींदुसि, या पाण उहो पढ़ंदुसि उन ते। जीअं छो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हदीसुनि में फरमाए थो इन्नहु क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इअरदू अलैया रुक़ाकुम ला बअस बिर्रुक़या मा लम यकुन फ़ीहा शिरका। सही मुस्लिम में रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मूंखे ॿुधायो कहिड़ी रुक़या पढ़ो था, छो जो ला बअस बिर्रुक़या, रुक़या में को हरज न आहे, मा लम यकुन फ़ीहा, पर उन में शिरक न हुजे। ऐं अहिड़ियूं रुक़ात जेके अलाह वारा जेके पढ़ाई कनि था उन्हनि जे अलाह ताला उन्हनि जे हथनि ते घणी शिफ़ा ॾिनी आहे। इहा सभु बीमारियूं हिकिड़े पासे, ॿियूं बीमारियूं शैतानी, शुबहत, तावीज़, जिन्नाती, इहे बीमारियूं ॿियूं इंसान खे अचे वठनि थियूं। ऐं इहे बि इन्हनि खे बि इंसाननि खे रुक़िया शरइया सिखणी पवंदी, या कंहिं सुठे माण्हू अलाह वारे खां पढ़ाई कराए त शैतान जिन निकिरी ऐं भॼी वञे। को उहो शैतान को तावीज़नि सां थो अचे, को नज़र सां थो अचे, को हसद सां थो अचे, या ॿी कंहिं मुसीबतुनि खां अचे थो। त इन्हनि जो बि इलाजु इहे रुक़िया शरइया। ऐं अलाह ताला खोड़ माण्हू अहिड़ा रखिया आहिनि जेके क़ुर में हुननि खे शिफ़ा मिली वई ऐं क़ुर जे हथनि ते पढ़ाई ते तदब्बुर ते वॾो हुननि खे फ़ाइदो थी वियो। क़ुर जी शिफ़ा हिन में जंहिंमें अलाह साईं चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुअमिनीन। इहा छा आहे, इहा कीअं आहे? वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुअमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। अलाह ताला असांखे हिते सही चङी तरह करे साफ़ करे ॿुधाए थो त इंसान जी क़ुर पढ़ण सां
कहिड़ी शिफ़ा थो थिए। पहिरां दिलनि जी बीमारियूं ख़तमु थो करे, शिरक जी बीमारी ख़तमु थो करे, निफ़ाक़ जी बीमारी खे ख़तमु थो करे, जहल जी बीमारी खे ख़तमु थो करे, ऐं रहमत इंसान जी दिलि में अंदरि पैदा थी थिए जंहिंमें क़ुर पढ़े थो। छो जो क़ुर जो वॾो ताक़त आहे दिलि में, ईमान खे वधाए थो, हिदायत जो रस्तो ॾेखारे थो। इहा सभु जान जी हिकिड़ी वॾी हिकिड़ी नफ़ा थिए थो इन सां, पर इहा थींदी मोमिननि जे लाइ। ऐं काफ़िर जेके क़ुर खे मञनि कोन था, न हुननि में सोचनि था, ऐं हुननि खे था थिए नुक़सानु पवंदो इन शइ मां, कुझु यानी सम्झ में ॻाल्हि न ईंदनि। तंहिंजे करे हीउ इलाजु छाजो आहे, हीअ अलाह मुफ़सिर चवंदा हीउ इलाजु छा आहे, शुबहात जेके शुबहा इंसान खे थिए थो उहा बि ख़तमु थी वेंदी, शक जेको थिए थो उहो बि ख़तमु थी वेंदो, जहल जेको हूंदो उहो बि ख़तमु थी वेंदो, ऐं अमराद नफ़्सी या कल हसद वल किबर जेको वॾाई हूंदी इंसान उहा बि ख़तमु थी वेंदी। हसद बि इंसान सिखी वेंदो हिन क़ुर मां ई, जंहिंमें पढ़ंदो त उहा पाण हसद ॿिए खे बि न कंदो। ऐं इब्न क़य्यिम अल-जौज़िया हिते चए थो त दुनिया जे बीमारियूं जेके आहिनि उहे बि अलाह ताला हिन क़ुर सां पढ़ण सां ख़तमु करे छॾींदो। इहो कीअं थींदो, छो जो क़ुर इंसान पढ़ण सां आख़िरत जो इंसान थींदो, हिन दुनिया खे सफ़ा छॾे वेंदो ऐं हिन मां परे थी वेंदो। क़ुर रहमत आहे, छो मोमिननि जे लाइ, छो जो अलाह जे चवणु ॿुधे थो। अलाह छा थो चए, अलाह से असांखे कहिड़ी शइ जो हुकुम करे थो, निमाज़ जो हुकुम करे थो, पाकई जो हुकुम करे थो, ज़ुल्म खां परे थियण खां असांजो हुकुम करे थो। ऐं हिते क़ुर में अलाह ताला असांखे इहा बि चए थो त मुंहिंजे नेमतुनि जो शुकुरु कयो। अलाह ताला क़ुर में चए थो, मां बि कुम मिन निअमतिन फमिन अल्लाह, जेके तव्हां वटि नेमतूं आहिनि न पीर जूं न फ़क़ीर जूं न कलंदर जो अथव, अल्लाह जे तरफ़ां अथव, मुंहिंजे तरफ़ां। इहो बि सिखंदो, अलाह साईं चए थो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जे अलाह जो नेमतूं तव्हां ॻणियो त कोन ॻणे सघंदो। ईअं जेके अलाह इहे शयूं जेके इंसान खे क़ुर पढ़ण सां थींदो त हुनजी शक ऐं शुबहत जेकी हुनजी जान में दिलि में उहा ख़तमु थी वेंदी। ऐं हिते बिशारत बि क़ुर में पढ़ंदो त अलाह साईं चए थो त जेके मुंहिंजे चवण ते हलंदो, जेको हिन क़ुर ते हलंदो त उनखे अलाह ताला जन्नत नसीब कंदो। ऐं इहो बि क़ुर में चए थो त शुकुरु कंदो त मां तव्हांखे नेमतूं अञा वधाए ॾींदुसि। ऐं ज़ालिमनि खे चए थो त जेके काफ़िर आहिनि, जेको क़ुर नथा मञनि नथा पढ़नि, ऐं उन्हनि खे छा थो थिए, वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, ज़ालिमनि खे त अञा अलाह साईं वधीक ऊंधा ऐं परे कंदो, छो जो हीअ मञनि कोन था, अलाह जे आयतुनि खे मञनि कोन था, नथा पढ़नि। इहा जेके ई क़ुर में अलाह ताला हिते चए थो मिनल क़ुर, इन में उलमा जो घणो चवनि पिया त सॼो क़ुर शिफ़ा आहे या के उलमा चए थो मिन जेकी आहे फ़ासिला आहे, मिन यानी के आयतूं क़ुर मां जेके आहिनि शिफ़ा आहिनि, ऐं के जेके आहिनि न उहे ॿी शइ जूं आहिनि, हिकिड़ी ख़बरुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। मिसाल फ़िरौन छा कयो मूसा अलैहिस्सलाम सां, इन में त शिफ़ा कान हूंदी न, पर जेके अलाह साईं चए थो जीअं रहमत लिल मुमिनीन, इहे जेके रहमत जूं आयतूं हुन जे इन्हनि में शिफ़ा थींदी। तंहिंजे करे उलमा जो इन में तमामु घणा कौल आहिनि त क़ुर सॼो हिकिड़ो शिफ़ा आहे या न, तो घणा जेके आलिम उन्हनि जो इहो चवणु आहे त न क़ुर सॼो शिफ़ा न आहे, के आयतूं, ऐं के चवनि था त न सॼो अलाह जो कलाम आहे, उन में सॼी शिफ़ा आहे। ऐं इन्हनि जो उलमा जो असांखे ख़िलाफ़ु जेको आहे, ॿई असांखे मञिणो पवंदो त जेके चवनि था सॼे क़ुर में शिफ़ा आहे त बि ठीकु आहे, जे चवनि था त कुझु आयतूं जेके इख़्तियार इंसान करे, जीअं नज़र खां आहे इंसान त आयत जेकी आहे क़ुर में जेके सूरत क़लम में वई यकादुल्लज़ीन कफ़रू लयुज़्लिक़ूनक बिअबसारिहिम, इहा जेकी आहे नज़र खां आयत फ़ाइदो ॾिए थी। जेके जादू खां आयतूं आहिनि जीअं सूरत अल-बक़रा में आहिनि या आल इमरान में जेके आयतूं आहिनि जादू खां, उहे उन्हनि शइ ते पढ़े। ऐं जे इंसान खे शहवत जी बीमारी आहे त उहे आयतूं ॿियूं आहिनि। ऐं जंहिंखे इंसान खे ईमान वधाइणो आहे उन जूं आयतूं ॿियूं आहिनि। तंहिंजे करे इंसान सॼो जे क़ुर पढ़ंदो त उहो हुनखे वॾो फ़ाइदो थी वेंदो। ऐं इहे जेके इन्हनि में रुक़िया में जेके क़िसा आहिनि असीं ॿुधाईंदासीं त इन्हनि जो तमामु घणो फ़ाइदो थी वेंदो, इंसानु सम्झंदो। जीअं हिकिड़ो क़िसो आहे, के थोरा थोरा क़िसा ॿुधाईनि था। जीअं हिकिड़ी औरत हिते असांखे शेख सां उनखे चयईं त मूंखे कुझु तरीक़ो ॿुधा, छो जो मुंहिंजो वॾियूं भेनरूं बि पणिजी वियूं, नंढियूं बि पणिजी वियूं, मां वेठी आहियां ऐं मूंखे ॾाढो विश्वास थो थिए त मूं में का शइ आहे या मां छो मूं ॾे मुंहिंजी छो न थिए, यानी मङणी थिए या शादी थिए। त शेख असांजे जेके उनखे आयतूं कुझु ॿुधायईं त ही आयतूं पढ़, हर रोज़ु पढ़,
हिन आयत में इंशा अल्लाह तोखे फ़ाइदो थींदो। इहे हुन औरत पढ़ी आयत ऐं 2 हफ़्तनि खां पोइ हुन वरी फ़ोन शेख खे करे ऐं हुनखे शुक्रानो कई, चई त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी मङणी थी वई। सो ॾिसो न, क़ुर हिकिड़ो चाबी आहे हर मुश्किलात जे लाइ। असां हुन क़ुर खां परे हूं, जीअं न त असांजो इलाजु सॼो असांजे हथ में आहे। हिकिड़ी ॿी बि औरत असांजे शेख ॾे जेको असां वटि असांखे पढ़ाईंदो हो, उहो रुक़िया शरइया में ॼाणींदो हो। त उनखे हिकिड़ी औरत चयो त मूंखे हेतिरा साल थिया आहिनि, मूंखे औलाद कोन थो थिए ऐं मूंखे हिकु ॿुधा के आयतूं मां पढ़ां। त हुनखे शेख चयो त फलाणियूं फलाणियूं आयतूं राति जो टाइम में तहजुद पढ़ी ऐं इहे आयतूं कुझु पढ़ त इंशा अल्लाह तोखे फ़ाइदो थींदो। त हुन कुझु टाइम खां पोइ शेख असांखे ॿुधायो त फ़ोन कई ऐं चई त शेख जज़ाकल्ला ख़ैर, तोखे मां तोखे बिशारत ॾियां थी त अल्हम्दुलिल्लाह मूंखे हींअर 4थो महीनो आहे, ॿारु थी वियो आहे, अलाह जो शुक्र आहे हिन क़ुर जे अज़ीम आयतुनि सां। सो आहे क़ुर हिकिड़ो समुंड, को उन्हनि मां के ॼाणे को न ॼाणे, त उन्हनि खे इंसान कीअं ख़बर पवंदी त हिन में फ़ाइदो। तंहिंजे करे असीं सभु पढ़ूं ऐं सभिनि जो फ़ाइदो वठी ॾिसूं ऐं इल्मु सिखूं त असीं इन मां कीअं असांखे इहो सोन ऐं चांदी कढणी आहे इन समुंड मां। ईअं हिकिड़ी ॿी बि औरत हिकिड़ी फ़ोन कयसि शेख खे, चई त शेख साहिबु, मां गाना ॿुधां थी, फिल्मूं ॾिसां थी ऐं नथी छॾे सघां, ॾाढी कोशिशि कयां थी, वरी मोटी थी अचां। त उन शेख हुनखे तवजो फ़रमायो त तूं ईअं कर, सूरत नूर जूं जेके सूरत नूर जेकी आहे उन जो आयतुनि खे तदब्बुर सां वेही ॿुध, सम्झ आयतुनि खे। त उहे आयतुनि खे पढ़ी ऐं सम्झ ऐं उन्हनि जो तफ़सीर बि पढ़, त इहो इंशा अल्लाह तोखे फ़ाइदो थींदो। त उन काफ़ी टाइम खां पोइ वरी शेख खे चई त अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र, मां गाना ॿुधणु छॾे वियसि ऐं फिल्मूं ॾिसण बि छॾे वियसि, पर एतिरो मां त सूरत नूर मूंखे एॾी प्यारी थी वई आहे जो मां हर रोज़ु पढ़ां थी ऐं चवां थी त अजब थो मूंखे लॻे त माण्हू गुनाह कीअं था कनि ऐं गाना कीअं था ॿुधनि ऐं फिल्मूं कीअं था ॾिसनि। अल्लाह ताला क़ुर में सूरत नूर में चए थो, हुअ अज़का लकुम, तव्हांजे अंदर जी पाकाई आहे हिन क़ुर में आहे। त इहो जेको आहे, इहा ज़कात अल क़ल्ब, तहारत अल क़ल्ब, दिलि जी सफ़ाई जेकी हिन क़ुर में इंसान खे अल्लाह ताला सेखारे थो, उन ॾे भॼे, उन जे चवणु कंदो, अलाह जो चवणु कंदो त हिन क़ुर सां दिलि पाक थी वेंदी। जीअं इब्नुल क़य्यिम चए थो त जेको इंसान जेको हिजरत करे थो, छॾे थो वञे तदब्बुर क़ुर, त पोइ उन मां शिफ़ा उनखे कोन थींदो। जेॾीमहिल क़ुर खे तदब्बुर कंदासीं, सम्झंदासीं, त पोइ असांखे अल्लाह ताला हिन क़ुर मां शिफ़ा ॾींदो ऐं फ़ाइदो ॾींदो। ऐं क़ुर फ़ाइदे जहिड़ी शइ आहे, इंसान कोशिशि करे पाण वेझो थिए त पोइ कमु थींदो। इंसान ईअं जेको बबुर पोखींदो, उन मां ॿेर कोन मिलंदा। सो इंसान इहा हिकिड़ा मिसाल आहिनि। अल्लाह ताला असांखे तव्हांखे हिमत ॾिए त सदाईं असीं हिन बरनामे जे तदब्बुर में हुजूं, जेसिताईं हिन दुनिया मां अखियूं ॿूटियूं ऐं असांखे कमु अचे, असांजे अहल औलाद खे कमु अचे, असां नंढनि वॾनि खे सेखारियूं त भाउ क़ुर पढ़ो, क़ुर ते हलो, क़ुर खे खां पासेरो न थियो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं सालिहीन औलिया जे रस्ते ते हलाए ऐं नबियुनि जे चवण ते हलूं। अल्लाह सभिनि खां अॻु में उन जे क़ुर ते चवणु हलो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।